असां तो में मुआफ़ करण जो मादो ख़त्म थी वियो, मुआफ़ करण जी सहब बुनियादी ख़त्म थी वियो। हालांकि मदीने जे साईं फरमायो जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मदीने जे साईं फरमायो मां मुस्तफ़ा टे ॻाल्हियूं तव्हांखे अल्लाह जे ज़ात जे ज़मानत सां चवां थो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कहिड़ियूं टे ॻाल्हियूं? मदीने जे मीर फरमायो हिक ॻाल्हि, जेको शख्स अल्लाह जे राह में सदका ख़ैरात कंदो रहंदो, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां उहो कॾहिं बि सुञो कोन थींदो। कहीं वटा ऐलान थियो अचो दरबारे मुस्तफ़ा मां, दरबारे मुस्तफ़ा मां, ज़ुबाने मुस्तफ़ा मां ऐलान थियो आ ज़मानत मुझे रब जी ॾेई करे। मदीने जे ताजदार फरमायो ख़ैर करण वारो, सदका करण वारो, अल्लाह जे राह में ॾियण वारो कॾहिं बि सुञो कोन थींदो। मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां। ॿिए नंबर ते गौर सां ॿुधजां ओ गोलो ॾाहिरीअ में रहण वारा, ॿिए नंबर ते मुझे मदीने जे साईं फरमायो ॿिए खे मुआफ़ करण वारो उन जी इज़त कॾहिं बि घटि न थींदी। मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां। ॿिए खे मुआफ़ करण वारो, ॿिए खे मुआफ़ करण वारो। होॾां सुण लतीफ़ बि दाह करे चयो त पाए पांद गिचीअ में अंगण जे बि अचनि, अवगुण ऐब उघाड़ियूं ढकण थी ढकजन, तोड़े लख हुजन त बि माफ़ियूं ॾिजन में धिरा। ओ मुसलमान, मदीने जे साईं फरमायो पंहिंजे मुसलमान भाउ खे मुआफ़ करे छॾ। उन जे लाइ अंदर में बुग़्ज़ न रख, उन जे लाइ अंदर में कीनो रख, कुछ भी न रख, तू उन खे मुआफ़ कर। मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां। कहिड़ी दुनिया में तुझी इज़त घटि न थींदी। दुनिया वारा चवंदई यार तू चरियो थियो है, इन खे माफ़ तो करी। माण्हू चवंदा डिॼी वियो आहे, दुनिया वारा चवंदे डिॼी वये, दुनिया वारा चवंदे कमज़ोर थी वये। मदीने जो साईं तो चवे तुझी इज़त घटि कान थींदी, फ़ैसिलो तोखे करणो आहे। दुनिया वारनि माण्हुनि जो चयो वठी आ, मुझे मदीने वारे मीर जे हुक्म ते अमल करी। टियों नंबर, ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो शख्स जेको माण्हुनि जे आॾो हथ टंगींदो आहे, दर दर ते वञी पिनंदो आहे, कॾहिं हुन खां घुरे, कॾहिं हुन खां घुरे, कॾहिं हुन खां घुरे। मुझे मदीने जे साईं फरमायो दुनिया जे दरन तां पिनण वारो, दुनिया जे दरन ते पंहिंजे रोज़ी रिज़्क़ खे सम्झण वारो जॾहिं दुनिया जे दरन ते पिनंदो आहे त मुंहिंजो अल्लाह उन जे लाइ मोहताजीअ जा दर खोले छॾींदो आहे ऐं पंहिंजे रिज़्क़ जा दर बंदि करे छॾींदो आहे। खबरदार थी मुसलमान, बेजादो हाथ ही न कर। क्या देगा दौला, देने वाला है मेरा मौला। कॾहिं उन जे दर ते रोई त ॾिस, उन जे दर तां पिनी त ॾिस, उन जे दर तां घुरी त ॾिस। जंहिंखे उन दर तां मिलंदो आहे उन जो खज़ानो क़यामत ताईं खुटण जो नालो ई कोन वठंदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन जे दर तां कंहिंखे मिलियो आहे, हा बेशक तूं असां ख़ुशि नसीब आहियूं। मदीने वारे मीर उन करीम रब जे दर जा जेके खज़ाना हुया उहे पंहिंजे आल में, पंहिंजे असहाबनि में विरहाए छॾिया। उहे खजाना वधंदा या ताबईन तबा ताबईन औलिया अल्लाह ताईं पहुता। अज जेको तो असां के औलिया अल्लाह जे दरबार ता वंड मिली रहियो आ, हर मुरीद के पंहिंजे कामिल मुर्शिद जे दरड़े ता जेको वंड मिली रहियो आ, रुगी उन वंड के संभालण जी जरूरत आ। अगर तो सच्ची दिल सां संभालियो तो खुदा जी जात थी जाने काई देर कान्हे का। तुंहिंजा पैर फर्श ते हूंदा, तुंहिंजी दिल अर्शन खां मथे।
जेकॾहिं उन वंड खे संभाले पर जेकॾहिं साईं जो बि इहो हालात वञा फलाणे कोन ॾिनो आहे फलाणे कोन ॾिनो आहे फलाणे कोन ॾिनो आहे त मुरीद जो हाल ईअं न कयो खुदा राओ ईअं न कयो अल्लाह जे मथां तवक्कल रखी वेही रहो मुंहिंजो रब जिथो जॾहिं ॾींदो आहे त उर अहिड़ो ॾेई छॾींदो आहे जो केरु सोचे बि कोन थो सघे। कुरान जी आयत पढ़ा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। अल्लाह जे ज़ात फरमायो 28वें पारे जे अंदर मुझे अल्लाह फरमायो जेको शख्स मां अल्लाह खां डिॼंदो आहे मां अल्लाह उन जे लाइ वाटूं खोले छॾींदो हां अहिड़नि दरनि तां उन खे रिज़्क़ ॾींदो हां जो उन जे कॾहिं वहम ऐं गुमान में भी कोन ईंदो आहे। मुसलमान रुगी तू तवक्कल रख उन महबूब जो तू उम्मतियां उन महबूब जो तू उम्मतियां उन करीम आका जो तू उम्मतियां जंहिंजा आशिक रुगी निगाह कदाहन त पत्थर बि सोन बणिजी वेंदा। सुभान अल्लाह। हिकिड़ो दफ़ो हाणे तूं दुरूद पढ़ मां तुंहिंजो टाइम घणो वठी वियुसि त मां तोखे आले रसूल जे दर ते वठी हलां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿ ॻाल्हियूं बसि ॿुधायां थो। हिकिड़ी ॻाल्हि त महबूब मुस्तफ़ा जे निस्बत खां सवा ॿी का वाट कान थई। नंबर 2 आले रसूल जे प्यार खां सवा ॿी वाट कान थई। इंशाअल्लाह ताला हे ॿई ॻाल्हियूं मां तोखे थोड़ियूं खोले ॿुधाईंदुमि ऐं इंशाअल्लाह ताला तोखे क़ुरान करीम जे आयतुनि सां गॾु थो ॿुधायां। यादि रखी छॾ मुसलमान यादि रखी छॾ मुंहिंजा मिठड़ा भाउ अॼु जी हीअ सम्झो कचहरी था पिया ॻोल्हे ॾाहिरीअ जे अंदरि कयूं। मियां ख़ैर मोहम्मद जे अंबड़ अबे जी अल्लाह ताला मग़फ़िरत फरमाईंदो। यादि रखी छॾ दुनिया जो दस्तूर आहे मरण जे लाइ गौर कजां मरण जे लाइ इज़राइल जो अचण ज़रूरी है। दुनिया जो दस्तूर पर आशिकन जो दस्तूर इहो नाहे। जीण जे लाइ हिन ज़िंदगी जो हुजण ज़रूरी आहे हिन जिस्म जो हुजण ज़रूरी आहे हिन अखिड़िन जो हुजण ज़रूरी आहे हिन ज़ुबान जो हुजण ज़रूरी आहे। इहो दुनिया जो दस्तूर आहे इहो आशिकन जो दस्तूर नाहे। जेको आशिकन जो दस्तूर आहे उहो मुझे मुस्तफ़ा जो दस्तूर आहे। जेको मुझे मुस्तफ़ा जो दस्तूर आहे चओ मुझे करीम रब जो फरमाना। तवज्जो कजा सादी सादी बोलिया में जिंदगी जो अहम तो के कुरान करीम जे रूह सा नुक्तो बुधाए तो वना गौर सा बुझा। ओ मुझा दोस्त अजीज मुअल केरा जिंदह केरा अजद तो के अल्लाह जे कुरान करीम का पूछी दिया तू असा चवंदा हूं मरी ओहो वयो जे जो रूह निकरी वयो मरी ओहो वयो जे जे जिस्म उथण वेहण छडे दिनो मुझो रब फरमाए तो न इहो मरी को न वयो आ मरण जे लाइ इहो ज़रूरी नाहे। मौला मुअल केरा अल्लाह जो कुरान तो पढ़ा हाफिज़ कुरान मौजूद हन मुअल केरा अल्लाह फरमाए तो मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जने मदीने जो साईं अबू जहल सामो बीठो आ अबू लहब सामो बीठो आ उतबो सामो बीठो आ शेबो सामो बीठो आ जेके मुझे मदीने वारे मीर खां नफरत था कन जेके मुझे मदीने वारे मीर के मञीन न था जेके मुझे मदीने वारे मीर सा प्यार न था कन मुझो रब थो चवे जने मुझो मदीने जो साईं उन्हनि के दीन जी दावत थो दे उन्हनि के खुदा जो खौफ तो ॾियारे रब तो चवे इन्नका ला तुस्मिउल मौता। कुरान करीम जी आयत के बुधो इन्नका ला तुस्मिउल मौता वला तुस्मिउस सुम्म दुआ। ओ मुझा महबूब मुस्तफ़ा ओ मुझा
जा मिठड़ा इन्हनि खे न चओ, इन्हनि खे दीन जी नसीहत न कर, इन्हनि खे मां अल्लाह जा अहकाम न ॿुधा, मौला न ॿुधा, महबूब न ॿुधा, छो न ॿुधा? ला तुस्मिउल मौता, इहे ॿुधनि ई कोन था, इहे मुअल हल मुझे महबूब जे साम्हूं बीठा आहिनि। अबू जहल भी बीठो आहे, अबू लहब भी बीठो आहे, उतबो भी बीठो आहे, शैबो भी बीठो आहे, ॻाल्हाइनि भी था पिया, खाइनि भी था पिया, ॾिसनि भी था पिया, हलनि भी था पिया, घुमनि भी था पिया। मुझो रब तो फरमाए महबूब इहे मुअल हन। अल्लाह मुअल क़ुरान में उन्हनि खे चयो आहे जन खां मुझे रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी सुञाणप खसे वरती आहे। सुभान अल्लाह। मुअल केरा अल्लाह जे कुरान करीम मुअल कंहिंखे ॼाणायो आहे। अल्लाह चवे थो मुअल उहो आहे जेको मुझे मुस्तफ़ा खे नथो सुञाणे, जेको मुझे महबूब सां प्यार नथो करे, जेको मुझे महबूब जे हुक्म ते लबैक नथो चवे, भले अमीर हुजे गरीब हुजे केर भी हुजे, भले हलंदो हुजे घुमंदो हुजे, मां रब थो चवां मौला। वरी हिकिड़ो तस्वीर जो ॿियो रुख ॾिसो, वरी जेॾी महिल असां मैदान करबला में था पहुचूं, काथे था पहुचूं? जॾहिं मैदान करबला में था पहुचूं, ॾिठोसीं त सुणे मासूम अली असगर खे ज़ालिमनि अहिड़ो हुरमल तीर हयो जेको हितां खां हिन पासे हलियो वियो, दम परवाज़ करे वियो। अली अकबर घोट शहीद थी वियो। मुंहिंजो इमाम अली मक़ाम पंहिंजे कुलड़नि ते खणी आयो। सुहिणो कासिम शहीद थी वियो, सुहिणो इमाम अली मक़ाम खणी आयो। दुनिया ॾिसी रही आहे, जिस्म हिकिड़ी जगह ते ख़ामोश आहे। दुनिया ॾिसी रही आहे, जिस्म में का वरक नाहे। दुनिया ॾिसी रही आहे, इज़राइल पंहिंजो कम करे वियो आहे। लेकिन मुंहिंजो अल्लाह तो फरमाए वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। ओ इंसानो खबरदार थी जो मता इन मुजल महबूबन खे मुअल चयो थव। सुभान अल्लाह। चवण त परे जी ॻाल्हि आहे, चवण त परे जी ॻाल्हि आहे। अल्लाह फरमाए तो वला तहसबन्नल्लज़ीन, दिमाग में सोच जो भी न, दिमाग में ख्याल भी न कजो, गुमान भी न कजो। मौला कीअं न कयूं? असांजे आॾो पिया आहिनि, उन्हनि जो जिस्म मुबारक ख़ामोश आहे, उन्हनि जे साह जो सॻो कटिजी चुको आहे। मुंहिंजा मौला जिस्म में चुरप मौजूद न आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे ओ इंसान तूं अकुल जो अंधो आहे, मां अल्लाह जी पंहिंजी हिकमत आहे। तूं मुअल उनखे थो समझी, तूं जहिड़ो उनखे थो समझी जंहिं वटि इज़राइल न अचे, तूं मुअल उनखे थो समझी जंहिं वटि इज़राइल अचे। मां अल्लाह जी पंहिंजे कलाम जे अंदरि इहा थ्योरी न आहे। मां अल्लाह तोखे ॿुधायां थो मुअल उहो आहे जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा खे कोन सुञातो आहे, जन मुंहिंजे मुस्तफ़ा जे हुक्म ते जानियूं ॾेई छॾियूं। उहे मुअल त न आहिनि, उहे ज़िंदह पर अहिड़ा ज़िंदह जो पंहिंजे रब वटि रिज़्क़ ऐं रोज़ी बि खाईंदा रहंदा आहिनि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ज़िंदगी छा जो नालो आहे? सोच मुसलमान, जिंदगी नालो छा जो आहे? मौत छा जो नालो आहे? जिंदगी नालो आहे इश्क मुस्तफ़ा जो नालो ज़िंदगी आहे, मोहब्बत मुस्तफ़ा जो नालो ज़िंदगी आहे, निस्बत मुस्तफ़ा जो नालो ज़िंदगी आहे। अगर महबूब सां मोहब्बत आहे त तूं हमेशह ज़िंदा आहीं, महबूब सां प्यार आहे हमेशह ज़िंदा आहीं, महबूब सां ताल्लुक़ आहे हमेशह ज़िंदा आहीं। पर जे मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार न आहे त ज़िंदा हूंदे बि मुर्दा आहीं। मां नथो चवां, रब जो क़ुरान थो चवे त जंहिंजो मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार आहे उहे मरंदा आहिनि ई कोन के, उहे हमेशह जे लाइ ज़िंदा हूंदा आहिनि। ज़रा गौर त कर, अल्लाह जे क़ुरान करीम जे इन आयत करीम जे हिस्से ते गौर कर। इंद रब्बिहिम युरज़क़ून,
पंहिंजे रब वटि रिज़्क़ खाइन था। जरा गौर त कर, जरा गौर त कर। उहद जी लड़ाई हुजे या बदर जी लड़ाई हुजे, खैबर जी लड़ाई हुजे या करबला जे मैदान जी लड़ाई हुजे, जानियो अल्लाह जे राह में ॾेई छॾियो। रब तो फरमाए अल्लाह इएं कोन चयो त इन्हनि खे मुअल न चओ, मुअल तसव्वुर न कयो। इहे ज़िंदहन खाईंदा पीअंदा आहिनि पंहिंजे क़बरुनि में, छो त दुनिया उन्हनि जे वजूद खे ज़मीन खे चीरे क़बर जे सूरत में दफ़न कयो आहे। सहाबा जे वजूद के भी अल्लाह जे हुक्म मुताबिक, सुन्नत मुस्तफ़ा मुताबिक ज़मीन में दफन कयो आहे। आले रसूल के भी दफन कयो आहे। अज भी अम्मा फातिमा ज़हरा जी मज़ार जन्नतुल बकी में मौजूद आहे। ओ मुझा मुसलमान भा, करबला मौला जे अंदर इमाम आली मकाम मुझा दोस्त अजीज मौजूद आहे। यानी मुझा मुसलमान भा, ज़ोर गौर त कर, अल्लाह कुरान में ये कौन फरमायो ए मुझा जिंदा बाना पंहिंजे कब्रन में रोज़ी खाईंदा आहिनि। न न, हिकिड़े सुवाल जो जवाब ॾिजां, पंहिंजे ज़हन खे हाज़िर कर। अल्लाह फरमायो इंद रब्बिहिम युरज़क़ून, पंहिंजे रब वटि रिज़्क़ ऐं रोज़ी खाइन था। हाणे सवाल मुंहिंजो आहे, जवाब तूं ॾे। जेके पंहिंजे रब वटि खाइन था, ॿुधाए त उहो रब काथे रहंदो आहे? रुकी सुभान अल्लाह, न सोचे जवाब दे। न शहीदन जो मकाम ॾिस, जॾहिं शहीदन जो इहो मकाम आहे त अंबिया जो मकाम छा हूंदो? जॾहिं अंबिया जे मकाम जो अंदाज़ो नाहे त इमामुल अंबिया जो मकाम छा हूंदो? अल्लाह फरमायो इंद रब्बिहिम युरज़क़ून, पंहिंजे रब वटि रिज़्क़ ऐं रोज़ी खाइन था। रब किथे आहे? हिते गोले लाहिरीअ में आहे या कोन्हे? जवाब दे। गाला गाला, अमेरिका में आहे या कोन्हे? फ्रांस में आहे या कोन्हे? कायनात जो हो कहिड़ो ज़रो आहे जिते ख़ुदा मौजूद नाहे? अल्लाह जे क़ुरान जे हिकमत ॾे निहार। रब चयो इंद रब्बिहिम, पंहिंजे रब वटि रिज़्क़ रोज़ी खाइन था। रब त जिथे किथे आहे, पोइ शहीद किथे किथे था खाइन? जवाब दे। सुभान अल्लाह। सोची जवाब ॾे न। रब त जिथे किथे आहे। अल्लाह इएं कोन चयो त पंहिंजे अल्लाह जी ॾिनल रोज़ी क़ब्र में खाई रहिया आहिनि। अल्लाह इएं बि कोन चयो त अल्लाह जी ॾिनल रोज़ी अर्श ते खाई रहिया आहिनि। अल्लाह इएं बि कोन चयो त जन्नत में खाई रहिया आहिनि। अल्लाह त इएं चयो इंद रब्बिहिम, पंहिंजे रब वटि खाई रहिया आहिनि। ख़ुदा ॿुधाए रहियो आहे दुनिया वारो, मुंहिंजा शहीद अहिड़ा त ज़िंदहन जिते मुंहिंजी खुदाई मौजूद आहे, उते शहीदन जी हाज़िरी मौजूद आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिते जिते खुदा जी खुदाई मौजूद आहे, उते शहीदन जी हाज़िरी मौजूद आहे। जॾहिं शहीदन जी हाज़िरी कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आहे त अंबिया जे हाज़िरी जो मक़ाम छा हूंदो? जॾहिं उन्हनि जे मक़ाम जो अंदाज़ो नाहे त पोइ सोच मुंहिंजे इमामुल अंबिया मदीने जे ताजदार जो मक़ाम छा हूंदो? सुभान अल्लाह। जिंदगी भी केड़ी अजीब जिंदगी है। जॾहिं काफ़िलो करबला खां निकतो, केर निकतो आ? चो जॾहिं काफ़िलो करबला खां निकतो आ, करबला खां काफ़िलो निकतो आ। काफ़िलो हलंदे हलंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 19 मंज़िलूं दरमियान में थियूं आहिनि। हिकिड़ी न ॿ न 4 न 5 न 19 मंज़िलूं थियूं आहिनि। जन मां हिकिड़ी या ॿ तव्हांजे आॾो बयान थो कयां। हिकिड़ी मंज़िल आई आहे जंहिंजो नालो आहे मक़ामे हलब। छा नालो आहे? थोड़ो ॻाल्हाईंदा जो मक़ामे हलब। जॾहिं उहा मंज़िल आई आहे, उन मक़ामे हलब ते हिकिड़ो ईसाई वॾो पादरी आहे, जंहिंखे पुट जो औलाद नाहे। उनखे न्याणी रब हिकिड़ी ॾिनी आहे, ज़ाल बि नाहे, ॿियो को भाती घर जो नाहे। हिकिड़ो पीउ आहे, हिकिड़ी धीउ आहे। उनजी धीउ बि अखियुनि खां नाबीना लाडली आहे। ईसाई राहिबा इंतहाई दौलतमंद आहे। मक़ामे
हलबते उन जो वडो खजन जो बागा मुझा दोस्त अजीज हसबे मामूल पी ऐं धी पंहिंजे बाग में वेठा हन अचानक धी थी चवे बाबा जी मुझी बचड़ी बाबा अज मुखे अजीब अजीब खुशबू अची रही आ सुभान अल्लाह छाची रही आ ओ मुझा दिल पर बाबा अज मुखे अजीब अजीब खुशबू अची रही आ जो त खुशबू ता गाल थोड़ी पोइते मोटाए हला जदे ज़ालिम बेअदब बेहया खोली इमाम आली मकाम जो सिर मुबारक जेडी मल पांजे घर दे खणी वियो गाल सजी न तो कया थोड़ी तो करण चाहा मुझा दोस्त अजीज पहली दीवार किरास करे मुझा दोस्त तनूर जे अंदर इमाम आली मकाम जो सिर मुबारक रखी करे ज़ाल खां डिजे पियो ज़ाल उन जी मोमिन हुई आले रसूल सा प्यार करण वारी हुई दरवाजो खड़काए जिया जो ज़ाल दर खोलियो ही अंदर आयो निहारे चई तुझे जिस्म खे ही खून लगो पयो आ चे बागन जो खून निहारे चे ज़ालिमन बागन जे खून में धप हुंदी आ हिन खून मां त मुश्क ऐं कस्तूरी जी खुशबू अची रही आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ाल के तो चवे तुझो वहम ऐं गुमान चवे थी वहम ना है मूं भी जिंदगी गुजारिया इंसान जे खून मां धप ईंदी आ हे इंसानी सूरत जरूर आहिन मगर जन जो ही खून ही आम नाहिन खुदा ऐं मुस्तफा जाके प्यारा सुभान अल्लाह वधी हला मकामे हलबते उन खोली उन जे ज़ाल खे नथो खोलिया इहो तव्हांजो उलमा खां ॿुधल किस्सो हूंदो जॾहिं मकामे हलबते न्याणी ख़ुशि थी करे चवे थी बाबा अॼु मूंखे अजीब अजीब खुशबू अची रही आहे इहो थो चवे बचड़ी मुमकिन आहे साम्हूं हलब जो शहर आहे उते का अहिड़ी शइ पकी हुजे जंहिंजी खुशबू अची रही आहे तूं हिते बाग में वेह मां वञी इन हलब जे शहर मां ॾिसां थो जेका बि शइ नहीं पकी आहे जंहिंजी खुशबू आहे मां वठी थो अचां न्याणी चवे थी बाबा मां नाबीन आहियां मां बाग जी रखवाली कीअं कयां पी थो चवे बचड़ी खजन जो बाग आहे कुशादो बाग आहे हिन बाग में हलंदी बि रहिजा अल अमीन वल हफीज़ इहा ॿोली बि ॿोलींदी रहिजा जेको चोर ईंदो उनखे कहिड़ी ख़बर त तूं नाबीन तुंहिंजा आवाज़ ॿुधी करे चोर खे पक थींदी त मालिक जागन था मोटी वेंदा हाज़ुर मुंहिंजा बाबा न्याणी बाग जे अंदर घुमी रही आहे अबो हलफ जे शहर मां कुझु वठण जे लाइ वियो आहे अल्लाह जे कुदरत जो अजीब निज़ाम आहे होॾां मुंहिंजे इमाम आली मक़ाम जो काफ़िलो बि बाग तमामु तवील आहे कहता उन बाग जे कुंड जे अंदर यजीदी ज़ालिमन खे जॾहिं बुख तपायो आहे तमामु अहल बैत जा सिर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न जे आशिकन जा सिर ज़मीन ते बाग जे कुंड में रखी करे इमाम आली मक़ाम जो नेज़े मुबारक ते सिर मथे आ ओ खजीअ जे थुड़ सां टेक ॾेई हलब जे शहर ॾे था वञनि कुझु खाइण पीअण लाइ था वञनि उहा न्याणी बाग में ऐलान कंदी थी वञे हू ओॾो थी वञे जॾहिं खुशबू अची रही आहे अखियुनि खां नाबीन अचानक कन ते आवाज़ पियो महसूस थियो त कुझु आवाज़ आहे जॾहिं गहराईअ सां कन ॾे त आवाज़ पियो अचे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम सुभान अल्लाह उन नाबीना न्याणीअ जे कननि ते आवाज़ आयो दिल में ख्याल कई अरबी जुबान वारा हुया दिल में ख्याल कई अजीब चोरा होड़ा अल्लाह जो कुरान पढ़ी रहो अल्लाह जे आखिरी
नबी जो इस्म वठी रहियो आहे होॾां असांजे बाग जी चोरी करे रहियो आहे उन आवाज़ जे ज़ोर ते उहा न्याणी वधण शुरू थी करे वधी करे आवाज़ ॾेई थी करे चवे ओ चोर अजीब तूं चोर हिकिड़े पासे रब जो क़ुरान थो पढ़ी हिकिड़े पासे असांजे बाग जी चोरी थो करी इन ईअं चई बस कयो होॾां सिर हुसैन मां आवाज़ आयो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा पंहिंजे पाक अल्लाह जे कलाम जे ज़ुबान सां उन नाबीन खे मैसेज ॾेई रहियो आहे ओ चोर सम्झण वारी असां चोर न आहियूं असां त उहे पाक आहियूं जन जे भर में पलीतीअ जो तसव्वुर बि ख़ुदा ख़त्म करे छॾियो आहे पर अहिड़ा त पाक आहियूं जो जंहिंसां असां लऊं लाहींदा आहियूं उनखे बि पाक बनाए छॾींदा आहियूं सुभान अल्लाह न्याणीअ जे कननि ते आवाज़ पियो जुस्तजू वधी खुशबू वधंदी थी अचे न्याणी नाबीन हुअण जे बावजूद आवाज़ जे क़रीब थींदी थी वञे जेॾी महिल महसूस कयईं त मां आवाज़ जे बिल्कुलु क़रीब आहियां हथड़ा हीअं कयईं उहो नेज़े में जेका हेठों काठी लॻल हुई जॾहिं उन काठड़ीअ ते उन न्याणीअ जो हथ लॻो दाह करे चई ओ मुंहिंजा बेनियाज़ मौला सुभान अल्लाह ओ मुझा सुना करीम रब ओ मुझा बेनियाज़ रब हिन काठीअ में कहिड़ो तुंहिंजो राज़ रखियल आहे जंहिंमां हेॾो सुहिणो क़ुरान जो आवाज़ अची रहियो सुभान अल्लाह ओ मुझा मौला अॼु जे कॾहिं मूंखे अखड़ियूं हुजनि हा त इन काठीअ जो दीदार कयां हा जेका तुंहिंजे सुहिणे नबीअ जो क़ुरान पढ़ी रही आहे सुभान अल्लाह होॾा न्याणी नाबीन न्याणी दुआ घुरी रही आहे होॾा सिर हुसैन मां आवाज़ ईंदो आहे पंहिंजा हथड़ा त मथे कर हिन इरफा रसक हिन सिर मुबारक खे त मथे कर न्याणीअ जो हथड़ा मथे कया ताज़े खून जो हिकिड़ो कतरो जॾहिं उन न्याणीअ जे हथड़े ते पियो डप मां यकदम खणी हीअं जो कये जीअं जो अख खे लॻंदो वियो अख चोॾीअ जो चंड थी वई आहे सुभान अल्लाह जीअं जो अख में नूर मिलियो जेका अमर जे पेट नाबीन निकतल हुई जीअं जो नूर मिलियो हीअं जो निहारे त चोॾीअ जे चंड खां वधीक दिल पर क़ुरान पढ़ी रहियो तां करे चई ओ मुंहिंजा सुहिणा महबूबा हिकिड़ी ॾिनी थई ॿी बिॾे हथड़ो खजो मथे कयईं खून मुबारक जो ॿियो कतरो हथ में खणी करे अख ते जो लॻाई जॾहिं ॿी अख मिली यकदम सिर मुबारक खे खणी सीने सां लाहींदी आहे हाणे सीने सां लाहे चुमंदी हल पॾे डोड़े थी ओ मुंहिंजा बाबा न्याणी दाहूं कंदी थी वञे होॾां जो अपे कुझु सामान वठी हल भॼे शहर मां निकितो ॾिठई त मुंहिंजी नाबीन न्याणी दाहूं कंदी थी अचे सामान खे उछलाए ओ मुंहिंजी अकेलड़ी न्याणी ओ मुंहिंजी लाडली न्याणी डोड़ ते नाच तूं नाबीन हई मथां किरी पवी तोखे धक लॻे हथ में छा खयो अथई न्याणी दाह करे चवे थी बाबा हाणे मूंखे नाबीन न चओ हाणे त मूंखे हिन जवान जे सदके उहो नूर मिलियो आहे जो तूं त फर्श ते ॾिसी रहियो आहे मां अर्श जा मलाइक बि ॾिसी रही सुभान अल्लाह सुभान अल्लाह अहिड़ी ज़िंदगी अल्लाह जे रज़ा वारनि जवाननि खे मिली आहे जो जितां वेंदा
था वञन उतां भी दुनिया खे बरकतूं वंडींदा था वञन। सुभान अल्लाह। मुझा दोस्त अजीज काल तमाम लंबिया मुख्तसर कया रात गुजरी वैया घणी अबे ऐं उन न्याणी इमाम अली मकाम जे सिर मुबारक के चुमियूं ॾियण शुरू कयूं, सीने सां साधण शुरू कयो। हो पलीत मोटिया पंहिंजो मक़सद पूरो करे। मुझा दोस्त उन्हनि खे चयो हिकिड़ी रात असांखे सिर ॾियो, ॻाल्हि खुटाया। मुकाईंदे मुकाईंदे उन्हनि पैसनि में जेतिरे में तय कयो, उन्हनि सॼी राति वेही करे इमाम अली मकाम जे सिर मुबारक खे चुमियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कंहिंजो नसीब किथे पियो खोले, सुभान अल्लाह। इहो कंहिंजी कुदरत आहे, चओ मुंहिंजे ख़ुदा जी कुदरत आहे। मुस्लमान गौर कर मुंहिंजो अल्लाह उहो आहे जॾहिं ॾींदो आहे त माने खे ख़बर ई कान हूंदी आहे। जी जल अमर जे पेट जावल नाबीन उनखे मुंहिंजे दिल पर हुसैन जे पाक खून जे सदके में नूर मिलणो आहे। उनखे त ख़बर नाबीन खे नाहे मगर मुझे रब खां काई गुझाई कान्हे का। सुभान अल्लाह। त पोइ तूं बि यकीन ॼाण त ही अॼु फ़कीर ख़ैर मोहम्मद जो प्रोग्राम तोखे असांखे ख़बर नाहे मगर ईमान त कंहिंजे बख़्शिश जो ज़रियो ज़रूर बनियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सॼी राति सिरे हुसैन खे सीने सां लाइ चुमियूं ॾेई करे सुबुह ते चवंदा न काफ़िले जो अमीर केरु आहे। जॾहिं काफ़िले जे अमीर ते जो नज़र पई त हथनि में हथ कड़ियूं, पेरनि में डंडा बेड़ियूं, हथनि में हथ कड़ियूं, पेरनि में डंडा बेड़ियूं। काफ़िले जो अमीर आहे हीअ जो निहारीन त ईअं जी हिकिड़ो बबर शेर वांगुरु हिकिड़ो मुंहं में रौनक ऐं चमक हूंदी आहे। ईअं रोब ऐं ताब सां मुंहिंजो सुहिणो इमाम ज़ैनुल आबिदीन निहारे रहियो आहे। हे माउ ऐं धीउ ऐं पीउ ॿई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सिरे हुसैन मुबारक मां जेको खून लॻल आहे उहे हथड़ा पंहिंजे मुंहं खे हणंदा था अचनि। यज़ीदन खे त हुननि अशरफ ॾिनो, सभु कुझु ॾिनो। मुंहिंजे दिलबर इमाम ज़ैनुल आबिदीन जे कदमनि में किरी चवनि था सुहिणा हिन खां पोइ कहिड़ो मौक़ो मिलंदो अॼु कलमो पढ़ा त न महबूब जा उम्मती थियूं सुभाणे जी पार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुसलमान कंहिंजो वस नाहे, मालिकनि जी मर्ज़ी आहे। जंहिंखे घुरनि करबला जे मैदान में न घुरियूं, अंधनि ॾिठो पोइ बि ख़ुदा अखियूं खसे वरितियूं ऐं जिन खे वंड मिली रहियो आहे त नाबीननि खे नूर मिलंदो थो। सुभान अल्लाह, सुभान। अॻियां मक़ामे हर्रान आयो, हिकिड़ी ॿी ॻाल्हि करे वठां। मक़ामे हलब जे अॻियां मक़ामे हर्रान आयो आहे। जॾहिं मक़ामे हर्रान ते अञा काफ़िलो कोन पहुतो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उते बि हिकु औरत यहूदियाणी आहे। तमामु किस्सा त ॿुध जन खे रस्ते में कुर्ब थो मिले। मुस्लमाननि जा अलॻि किस्सा आहिनि लेकिन तारीख़ नान मुस्लमान खे अॻिते आंदो आहे त दुनिया खे ख़बर पवे, अहल बैत जे आशिक़नि खे ख़बर पवे त आले रसूल जी उहा बेड़ी आहे जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो मुझे मुस्तमा मुझे मां मुस्तफ़ा ऐलान तो कयां मुझे बचड़न जी उहा बेड़िया जंहिंजो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ वारो आहे। जेको चढ़ंदो उहो बचंदो, जेको भॼंदो उहो ग़रक़ थींदो। सुभान अल्लाह। तवील वञण जे बजाय मां थोरो अॻिते हलां। इमाम ज़ैनुल आबिदीन जे सरबराही में काफ़िलो हली रहियो आहे। अॻियां हिकिड़ी यहूदियाणी औरत आहे। बचड़े खे अचानक राति जी ॾाढी तकलीफ़ थी आहे। बचड़े जी तकलीफ़ लहण जो नालो नथी वठे। जवान न्याणी पंहिंजे बचे वटि बीहारे चवे थी बचड़ी बीह, इहो रस्तो आहे, इन रस्ते सां काफ़िला ईंदा वेंदा आहिनि। अॼु मां सवेल वञी बीहां थी, मन को काफ़िलो अचे, मन काफ़िले में को हकीम हुजे, मन को दवा वारो हुजे, मन को नेक दुआ वारो हुजे, मन का दवा मिले या दुआ मिले, मुझे बचड़े जी जिंदगी बची पवे। भेण पंहिंजे भाउ जे मथां वेठी आहे, मां वञी रस्तो रोकियो आहे। कुझु घड़ियूं गुज़रियूं ॾिसे त नूर सां भरपूर काफ़िलो अची रहियो आहे। सुभान अल्लाह। काफ़िलो त उठनि जे उघाड़नि पुठनि ते सवार आहे
मगर उन काफ़िले जो कनेक्शन अर्श मुअल्ला सां गढ़ियो पियो आहे। नूर जी बरसात बरसी रही आहे। ॻाल्हि खे सोढ़ो करे हलां ओ मुंहिंजा मुस्लमान भा, जीअं जो काफ़िलो पहुतो अॻियां खोली हुयो इब्ने ज़ियाद वग़ैरह वग़ैरह बदमाश, उन्हनि खां पुछऊं त ही कंहिंजो काफ़िलो आहे? चयूं बाग़िन जो काफ़िलो आहे। उहा कुराड़ी निहारे चवे थी त बाग़ी ऐं वरी नूर जी बरसात ईअं थी नथो सघे। सुभान अल्लाह। भला जन के तव्हां बाग़ी था चओ, इन्हनि जो अॻुवाण केरु आहे? इमाम ज़ैनुल आबिदीन ने आंगुर खयो, चई त मूंखे कुझु घड़ियूं इहो जवान खपे। हुननि चयो असांखे कहिड़ी श्योरिटी आहे त तूं केरु आहीं? हुन चयो हेतिरा पैसा वठो, हेतिरा पैसा वठो। इन जवान खे इजाज़त ॾियो, चई वञी पुछी आहे। इमाम सोने जे भर में बीही थी चवे त बचड़ो मुंहिंजो ॾाढो बीमार आहे, बचण जो आसरो कोन्हे। नौजवान दिल मुंहिंजी मञे थी, तुंहिंजे जिस्म जो कनेक्शन अर्श सां मिलियो पियो आहे। जेकॾहिं हली ॿ पेर मुंहिंजे बचड़े जे मथां हथड़ा खणी दुआ घुरंदे, मुंहिंजी दिल थी चवे मुंहिंजो बचड़ो चङो भलो थी पवंदो। सुभान अल्लाह। सुभान। इमाम ज़ैनुल आबिदीन सखिया, सखीअ जो बचड़ो सखिया, सखीअ जो बचड़ो सखिया उन कुराड़ीअ जी ॻाल्हि क़बूल कनि था। बेड़ी पेरनि में डंडा, बेड़िया हथनि में ज़ंजीरूं, आस्ते आस्ते जॾहिं निकिरनि पाण अञा उन घर वटि कोन पहुता। न्याणी दाहूं कंदी डोड़ंदी आहे, अम्मा कंहिंखे वठियो थी अची? बच्चा हिकु हकीम खे वठियो थी अचां। अम्मा हाणे हकीम खे मोटा पोइ ते ज़रूरत कान्हे, अदा वयो। अम्मा अदा त अल्लाह के प्यारो थी वयो आहे, एॾी देर कई थई। उहा कुराड़ी रोई चवे थी बच्चा तोखे इजाज़त आहे, मुंहिंजो बचड़ो रब खे प्यारो थी वयो। इमाम ज़ैनुल आबिदीन निहारे फरमायो, ओ कुराड़ी, ओ कुराड़ी, असां जाॾे वेंदा आहियूं उनखे कॾहिं बि ना मुराद मुंहिंजो रब कोन कंदो आहे। सुभान अल्लाह। सुभान। तुंहिंजो बचड़ो वयो आहे, अञा वक़्तु कोन वयो आहे, हल त सही। जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन ईअं फरमायो, कुराड़ी निहारे चवे थी बचड़ा मूंखे एतिरो त ॿुधा, तुंहिंजो कहिड़े ख़ानदान सां ताल्लुक़ आहे? इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो, मां हुसैन जो बचड़ो हां, उन हुसैन जो जंहिंजो बाबो अली आहे, उन हुसैन जो जंहिंजो नानो इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह यहूद जड़ी औरत खुश थी करे चयो, ओ सुना पो त मुंहिंजा चारई हथ गिह में मुंहिंजे इमामुल अंबिया खे मुंहिंजा दोस्त टे कॾहिं जल्द आणण जी कोशिश कंदी आहे। इमामुल अंबिया जे सोणे शहज़ादे इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो, कुराड़ी परे थी कपड़ो मथे खणी पाण फरमायो, बच्चा देर छो तो करी, उथी छो नथो? सुभान अल्लाह। एतरी चवण जी देर हुई, ओ नौजवान उथी वेठो। मुंहिंजा दोस्त सॼे पाड़े जा माण्हू गॾु थी विया। इमाम ज़ैनुल आबिदीन दिलबर जे कदमनि में किरी सभिनी कलमो पढ़ी मुस्लमान थी विया। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे महबूब जे बचण जो उहो काफ़िलो आहे जो जिथां हलंदो थो वञे उतां फैज़ वंडींदो थो वञे। महबूब मुस्तफ़ा जे इश्क जूं लोलियूं, ज़िक्र जूं लोलियूं, मुझे महबूब मुस्तफ़ा जे रहमतल लिल आलमीन वारियूं जेके रहमत जूं लोलियूं आहिनि, मुझे महबूब जा बचड़ा वंडींदा था वञनि। लेकिन मुंहिंजा दोस्त घर त खोड़ हुया, माण्हू त खोड़ हुया, पर जिन खे मुंहिंजे ख़ुदा घुरियो कंहिं न कंहिं बहाने सां उन्हनि खे वंडणो मिली वियो। त मुस्लमान अज भी तू यकीन पंहिंजे समझी करे दिल में इहो पक्को ख्याल कर त अज भी हीअ जेका महफ़िल मुनाक़िद थी आहे, हिन महफ़िल जो भी यकीनन को न को राज़ आहे, जंहिंमें हिकिड़ो राज़ इहो भी आहे त मुंहिंजो रब राज़ी थियो आहे, तॾहिं तोखे हीअ ज़िक्र जी रब महफ़िल नसीब फरमाई। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। फ़क़त तू पंहिंजे
दिल जो ख्याल करे। अज इमामन जो जिक्र बुधई, मदीने वारे साईं जो जिक्र बुधई। खुदा जो कसम खणी तो चवा, मुसलमान मौको मिलियो थई अल्लाह जे रहमत के जोशा। मदीने जे मीर फरमायो, जने तुझे अखड़न में लुड़क लड़ी अचन, पक्का समझ तो रब जी रहमत तोले मुतवज्जे थिया। जेको घुरनो थई सो घुरी वठ, पर जे अखड़न में लुड़क न लड़या हन, पर तुझे दिल में हिकड़ो सुकून तारी थी वयो आ। मुझे करीम आका समझ फरमायो, पक्का समझ तो मुझे रब जे रहमत जो तोले तवज्जो थियो आ। जेको घुरनो थई सो घुरी वठ, हाने जेको घुरनो थई सो घुरी वठ। आशिकन दुआ कहिड़ी दसी आ, आशिक फरमाइन था जॾहिं न अल्लाह जे दरबार में हथड़ा खणी दुआ घुरी त दुआ घुरो, ओ मुंहिंजा मौला अज पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा। या अल्लाह पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा। या अल्लाह अज पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा। 3 दफ़ा ईअं चओ त बानो हिकिड़ो दफ़ो सद कंदो आ, मुंहिंजो रब 10 दफ़ा उनखे जी चवंदो। सुभान अल्लाह। बानो हिकिड़ो कदम वधंदो आ, मुझे अल्लाह जी रहमत 10 कदम वधी उनजो इस्तक़बाल कंदी आ। तो जॾहिं 3 दफ़ा चयो, ओ मुंहिंजा करीम रब अज पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा, मुंहिंजे रब तोखे चयो जी चवई, मुंहिंजा बाना घुर त सही, घुर त सही। 4थे दफ़े सां घुर, ओ मुंहिंजा मौला अज पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा। मूंखे मदीने वारे मीर जे प्यार ऐं मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वॾी दुआ थी है, छो त जंहिंजे अंदर में न मदीने वारे मीर जे मोहब्बत जो ज़रड़ो बि अल्लाह जे ज़ात मुंतकिल करे छॾियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहो ख़ुदि त ख़ुशि नसीब आहे, पर उहो जिते निगाह करे उहो बि ख़ुशि नसीब आहे। ऐं जंहिंखे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो मिलंदो आहे, उनजो मक़ाम इहो हूंदो आहे जो उनजे नाले सां माण्हुनि खे फैज़ मिलंदो आहे, नाले सां फैज़ मिलंदो आहे। 900 साल गुज़री चुका दुनिया जे तख़्ते ते। दुनिया जी ज़िंदगी अब्दुल कादिर जीलानी सोने 91 साल गुज़ारे, 900 साल गुज़री विया। अज भी अब्दुल कादिर जीलानी घोट जो नालो दिल जी धड़कन बणजी वियो आहे। उनजे नाले जे विर्त करण वारनि खे मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे रहमत सां अॾे रहियो आहे। सबबु कहिड़ो आहे? मुंहिंजो ख़ुदा काइनात खे ॿुधाए थो, जेको मुंहिंजो थी वेंदो आहे मां सभु कुझु उनखे ॾेई छॾींदो। तो मुसलमानों मोटी हिन सॼे प्रोग्राम जे मक़सद ते अचूं त हिन सॼे प्रोग्राम जो मक़सद कहिड़ो आहे? अल्लाह जी रज़ा। कंहिंजी रज़ा खपे? ॻाल्हि कंहिंजी रज़ा खपे? अल्लाह जी रज़ा किथे मिलंदी आहे? चो दरे मुस्तफ़ा ते। अल्लाह के राज़ी करणो आहे त ताजदार मदीना के राज़ी करणो आहे। ऐं जे ताजदार मदीना के राज़ी करणो आहे त मुंहिंजे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां प्यार करणो आहे। हुज़ूर सां प्यार जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निशानी कहिड़ी आहे? जंहिंसां न प्यार कबो आहे उनजे हिक हिक हुक्म ते जीव चइबो आहे या कोन चइबो? ईमानदारी सां ॿुधायो। जंहिंसां न प्यार हूंदो आहे उनजी हर ॻाल्हि दिल जो करार थींदी आहे, उनजे हिक हिक हुक्म ते लबैक चइबो आहे। ओ मुसलमान, जेकर वाकई मुझे आका सां प्यार तो करे, वो मुझा महबूब मुस्तफ़ा त यतीमन जा यार हुया। तू भी यतीमन जो यार थी न? सुभान अल्लाह। जवाब दे। मदीने जा साईं यतीमन जा रुगी यार न हुया, पर मदीने जे मीर मस्जिद नबवी में वेही करे, मस्जिद नबवी जे मिंबर ते वेही करे पंहिंजो 2 आंगुरियूं ही मथे करे हवा में हिलाए करे पंहिंजे ग़ुलामन के फरमायो, ओ मां मुस्तफ़ा जा ग़ुलामो जी मुंहिंजा आका, जेको भी तव्हां मां कंहिं यतीम सां प्यार कंदो उन जे ज़िंदगी के संवारण में पंहिंजो किरदार अदा कंदो, उन जे मथे ते शफ़क़त जो हथ रखंदो, जंहिंजो दुनिया में कोई न है जेको उन जो सहारो बणबो। मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, दुनिया में यतीम के सहारो ॾियण वारो क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफ़ा सां ईअं गॾु हूंदो जीअं मां 2 आंगुरियूं पाण में गॾु हलाए रहियो आहियां। सुभान अल्लाह। मुझे महबूब जो ग़ुलाम है त अज दिल में पक्को वायदो कर त यतीमन सां प्यार करणो आहे।
गला गला छा करणो आ चो छा करणो आ यतीमन सा प्यार करणो आ अच मुझे महबूब मुस्तफा जे बे नंबर मुझे मुस्तफा जी सरापा जिंदगी मौजज़ो आ लेकिन मादा दोस्त हिन महफिल जे मकसद जी कुछ गालियों कया मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने पांजे घरड़े को निकरदा होया कादे वजन जेला आखिर में हसनैन करीमैन जे अमड़ जे हिन चेहरे मुबारक ते बोसो दींदा होया मोकिला वींदा होया जने वापस ईंदा होया पहिरी हसनैन करीमैन जे अमड़ के हिन पेशानी ते बोसो दई बाद में पांजे हवेली ते ईंदा होया मुझे मदीने जे मीर जो मामूल रहो एकड़े दे मुझा मदीने जा साईं आया जी अम्मा बतूल साण दे गौर कर मुसलमान भांजे आका दे गौर कर जी अम्मा बतूल साण ते मुझे आका जी नजर पे अम्मा बतूल साण के उन वक्त सन्नड़ो सोन जो धागड़ो गले में पे हो सन्नड़ो सोन जो धागड़ो जी मुझे मुस्तफा जी नजर पे उहा प्यार वारी चेहरे जी तबियत तब्दील थी वही मुझे मुस्तफा जे अखड़न में लुड़क लड़ी आया पांजे बचड़ी के चेहरे ते चुमी ॾियण जे बजाय मुझो मुस्तफा करीम पांजा लुड़क उघी करे मस्जिद नबवी दे हलिया वया हाणे अंदाजो लगा उन बचड़ी जो उन महल हाल छा हुंदो जेका रोज वारे बोसे खां महरूम थिया हसनैन करीमैन जी अम्मा वेही रही मुसल्लो विचा ज़ारो कतार रोण लगी ओ मुझा मौला अजो केड़ी मुखा गलती थी या मुझो दिल पर बाबा इमामुल अंबिया जो मखा नाराज़ा इन रोण जे हालत में हसनैन करीमैन जो बाबो अली मुर्तजा शेर खुदा चे खड़ी जो दिसे त मुसल्ले ते हसनैन करीमैन जी अम्मा बैठिया लेकिन अखड़न मां ये नीर प्या वहन जी ने सारा मीह जा वसदाहन निहारे चवे तो ओ मुझे महबूब जी लाडली अजो राज कहणो आ अम्मा फातिमा ज़हरा पांजा लुड़क पूछी दे चवे थी ओ मुझा घोट अली मुखे काई खबर ना है अज मुखा केड़ी खता थिया जो इमामुल अंबिया अज पांजो चेहरो मुबारक मटे वयो आ सोनो अली तकड़ो इंदो मस्जिद नबवी में अच्छे दिसे तो मुझो मुस्तफा करीम भी रोई रहो ओडे हसनैन करीमैन जी अमड़ रोई रही आ हेडे इमामुल अंबिया जे अखड़न मां लुड़क लड़ी रहा हन शेरे खुदा रदी अल्लाह तआला अन्हु करमुल्लाह वजहुल करीम कदमन में किरी जवे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज कहड़ो आ ओडे हसनैन करीमैन जी अमड़ी ज़ारो कतार पई रोए हेडे हसनैन करीमैन जो नानो रोई रहो आ ओ मुझा महबूब राज कहड़ो आ ताजदारे मदीना फरमायो गौर कजा ओ गोठ गोलो दाहिरी में रहण वाला ताजदारे मदीना फरमायो अदा अली जी मुझा आका अजमा पांजे फातिमा जे गले में सोन जो धागो दिठो आ हा मुझा आका इहो मुखे तोहफो मिलियो हो मां तोहफो करे हसनैन करीमैन जे अमड़ के दिनो आ मुझे मुस्तफा करीम फरमायो अदा अली जी मुझा आका मां मुस्तफा के डाढो दुख थियो आ बगैर देर जे मुझे बचड़ी के फरमाया ते हो गले मां उयो सोन जो धागड़ो ब कढी छले सोने अली जिद न कयो हा मुझा आका मुझे महबूब जे बचड़ी ते खबर पोती पान एकदम ओ गले मां धागड़ो सोन जो कढी करे छडियो मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंगण ते आई मुझे करीम आका गिराटी पाए रोई भी रहो आ पेशानी के चुमी भी रहो आ ओ मुझी बचड़ी जी मुझा बाबा ओ मुझी बचड़ी मां मुस्तफा के उम्मत जे उन गरीब न्याणी सा प्यारा जे करे मुझे उम्मत जी का गरीब न्याणी जिंदगी में सोनड़ो हारो पाए न सकी ऐ मां मुस्तफा जी न्याणी पाए मां मुस्तफा का बर्दाश्त कौन थी दो मां नथो चाहा त मुझी न्याणी का बे एड़ी शय पाए जेका मां मुस्तफा जे उम्मत जे गरीब का गरीब कहे न्याणी वट न हुजे मां चाहे तो दुनिया के खबर पवे त मां मुस्तफा पाजे उम्मत जे
ग़रीबन सां एतिरो प्यार थो कयां जीअं पंहिंजे बचड़ीअ सां प्यार थो कयां। सुभान अल्लाह। मुझो महबूब त ग़रीबन जे न्याणियुनि सां बि एतिरो प्यार थो करे, पोइ जे तूं मुझे मुस्तफ़ा सां प्यार थो करी त पोइ ग़रीबन जे न्याणियुनि सां तूं बि प्यार कर न। कंहिं ग़रीब जी न्याणी वेठी आहे, शादी जे इंतज़ार में ॾाज कोन्हे को, तुंहिंजा लखे रुपया बैंक बैलेंस पियो आहे, तोखे ख़ुदा अमीर कयो आहे, त पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो उम्मती है आशिक़ है, त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सुन्नत खे अदा कंदे उन ग़रीब जी मदद कर, पंहिंजे न्याणीअ खे ॾाजो ॾेई परणाए त तुंहिंजा ॿई जहान पहुचारा थियनि। मुसलमान दुनिया जे ज़िंदगी जो हिकिड़ो ई मक़सद आहे, उहो कहिड़ो आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शरीयत सां प्यार कर, ऐं उहा शरीयत कहिड़ी आहे, अल्लाह जे मख़लूक सां प्यार कर, ॿियनि जे ॾुखनि खे पंहिंजा ॾुख सम्झो, ॿियनि जे तकलीफ़ुनि खे पंहिंजा तकलीफ़ सम्झो। छा मुंहिंजे करीम आका को न फरमायो आहे त जेको पाण खाओ उहो ग़ुलामनि खे खारायो? जवाब ॾियो। सुभान अल्लाह। छा मुझे आका करीम को न फरमायो त अल कासिब हबीबुल्लाह, पोरे करण वारो अल्लाह जो दोस्त आ, अल्लाह जो वली आ, तू पोरे करण वारे ते केतरी नाजायज़ी कंदो है? मुसलमान को मजदूर तोट मजदूरी कंदो आ, याद रख हे इश्क ई मोहब्बत जो गालियूं थई, हे तोखे मिंटन में परवाज़ करे रब जे दरबार में पहुंचाण वारियूं गालियूं थई। याद रखी छॾ, जॾहिं को तो वटि मजदूर मजदूरी थो करे, जेकॾहिं थकिजी पवे साह फटे, उनखे दड़को न दे, उन ते अख हेॾी न कर कम चोर हाणे वेठो आहे ईअं न चओ, बल्कि उन अध कलाक वेहणो ख़ुशी सम्झी आहे, उनखे चओ अध कलाक ॿियो बि वेही आराम कर। ख़ुद सोच अगर तूं इन जगह ते हुजी त तुंहिंजो हाल छा हो? ऐं उन मज़दूर खे अगर रुपयो मजदूरी थो घुरे, ख़ुदा ॾिनो अथई त 1.5 रुपयो ॾेई छॾ। असांजो छा हाल आहे? मजदूर चवंदो 400, हल भेण 400 रुपया मजदूरी न बाबा, जेको 350 चवंदो उनखे मजदूरी ॾींदुसि। ओ मुसलमान, ख़ुदा जो ख़ौफ़ कर, ख़ुदा जो ख़ौफ़ कर। मजदूरनि जे मजदूरीअ खे खा न, मिस्कीननि जे उन मेहनत खे खा न, बल्कि उन्हनि खे 400 घुरनि था, तूं 450 कर दे इन नियत सां त इहो मजदूर सुभाणे मेहनत करे, इन जी दिल चवे त मेहनत कयां, छो त ख़ुदा जो महबूब बणिजी पवंदो। मदीने जे साईं फरमायो, मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दीन सोलो आहे मुसलमान, दीन रुगी फिरकन जो नालो नाहे, दीन रुगी मुंहिंजा दोस्त हिक ॿिए जे मथां गंद कीचड़ो छलाइण जो नालो नाहे। दीन इस्लामियत जो, इंसानियत जो नालो आहे। दीन इंसानियत सेखारे थो। इंसान पहिरीं बि हुया, लेकिन इंसानियत कोन हुई। इंसान में इंसानियत तॾहिं आई जॾहिं मदीने जे ताजदार पेरड़ो पातो आहे, जॾहिं दुनिया खे अल्लाह रंग लातो आहे, दुनिया खे ख़बर पई मदीने जो साईं अचे वियो आहे, यतीमन जो यार अचे वियो आहे, ग़रीबन जो ग़मख़ार अचे वियो आहे, मदीने जो ताजदार अचे वियो आहे। ओ मुसलमान, अॼु तूं बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे सुन्नत खे ज़िंदा करे, अल्लाह जे मख़लूक जी ईअं दिलि खोले ख़िदमत कर। ख़ुदा जो कसम, तुंहिंजे बैलेंस में कमी कान थींदी, कान थींदी, कान थींदी। सुभान अल्लाह। बस रुगी तू पंहिंजो ईमान मज़बूत कर, अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत कर, यतीमन मिस्कीनन बेवाहन जी ख़िदमत कर। इस त मुंहिंजो अल्लाह तोखे कीअं थो वधाए। अल्लाह ताला मूं गुनहगार जो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। क़ुरान करीम जी आयत पढ़ी हम, उहो तर्जुमो अध में रहिजी वियो, उहो मौज़ू रहिजी वियो, ज़िंदगी रही त वरी कंदासीं। अल्लाह फरमायो, व मिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिग़ा मरदातिल्लाह। मुझे रब फरमायो, माण्हुनि में के अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके अल्लाह जे रज़ा जे लाइ जान जे एवज़ जान ॾींदा आहिनि। अल्लाह जे रज़ा जे लाइ जान जे एवज़ जान ॾींदा आहिनि। अहिड़ा बि दुनिया ते माण्हू आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन आयत करीमा जो सिधो सो इशारो अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जे तरफ़ा, उहा राति जेका हिजरत वारी राति आहे, जॾहिं 40 माण्हू सभु कुझु खयो बीठा आहिनि, उन बिस्तरे ते जेको सुतल आहे उनखे मारण जे लाइ तयारु आहिनि। मदीने जे साईं फरमायो, अदा अली जी मुंहिंजा आका, हे गुलनि जी सेज न कंडनि जी सेजा, दुश्मन ॾिसी पियो महबूब ॾिसां
सां पियो सुम्हंदे जे मुंहिंजा महबूब इन लाइ त सॼी ज़िंदगी दुआऊं घुरियूं हुन त मुंहिंजा मौला उहा घड़ी कॾहिं ईंदी जो अली पंहिंजे महबूब जे एवज़ जान कुर्बान कंदो मौला इन जे लाइ त दुआऊं महबूब सोना घुरियमि वरी जॾहिं शेरे ख़ुदा खां पुछो वियो दे ख़बर दिलबर अली उहा राति तुंहिंजी कीअं गुज़री जे अलीअ खां छा पुछो त उहा राति कीअं गुज़री अलीअ जी सुकून जी राति जीअं उहा गुज़री ज़िंदगी में ॿी राति आई कान्हे का कीअं गुज़री जे एतिरी निंड करे सुकून कयमि कॾहिं अली राति जो ईअं निंड कान कई हिक हिक पल में मौत खे यादि करे ख़ुदा जे ख़ौफ़ में गुज़ारींदो हुयुसि लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा जॾहिं फरमायो अदा अली हे अमानतूं वठि सुबुह जो मके वारनि खे ॾेई पोइ मदीने अचिजां अॼु अलीअ खे पक थी वई त इज़राइल में हिमत ई कान्हे का मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान कुल फयकून अली अॼु सुकून सां सुम्ही निंड कर सुभाणे अमानतूं ॾे मदीने वञा पोइ जेको हूंदो सो थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा मोहब्बत आहे इहो इश्क आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे आले रसूल जी मोहब्बत अता फरमाए असहाबे रसूल जो अदब मुंहिंजो रब करीम तव्हां असांखे नसीब फरमाए चओ त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾियो आले रसूल छाखे चइबो आहे असहाबे रसूल छाखे चइबो आहे एतिरो वक़्तु घणो कोन्हे जो हींअर मां तफ़सील में वञा पर हिकिड़ी शइ ज़रूरु ॿुधायां थो असहाबे रसूल उनखे चइबो आहे जेके मुंहिंजे मुस्तफ़ा सां शाना बशाना लड़ंदा आहिनि जबल जंगे उहद हुजे या जंगे बदर हुजे जंगे ख़ैबर हुजे या जंगे हुनैन हुजे हर जॻह ते मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां शाना बशाना लड़ण वारा जानियूं क़ुर्बान करण वारा बचड़ा क़ुर्बान करण वारनि खे सहाबी चइबो आहे आले रसूल छाखे चइबो आहे जो जेके कुलड़नि ते चढ़ी करे सवारी कंदा आहिनि उन्हनि खे आले रसूल चइबो आहे सुभान अल्लाह जेके गॾु हलंदा आहिनि उन्हनि खे असहाबे रसूल चइबो आहे पर जेके कुलड़नि ते चढ़ी सवारी कंदा आहिनि उन्हनि खे आले रसूल चइबो आहे त आले रसूल सां प्यार कर असहाबे रसूल जी इज़त कर इंशा अल्लाह ताला तो वटि ॾुखियो ॾींहुं कॾहिं बि ख़ुदा कंदो कोन्हे पर यादि रख जेकॾहिं आले रसूल सां प्यार न कयई या असहाबे रसूल जी इज़त ऐं अदब न कयई त पोइ ख़ुदा ॾाढो बेनियाज़ थिए उनखे कंहिंजी परवाह न अथई मुस्लमान यादि रखे छॾ उनखे कंहिंजी परवाह न अथई उहो सभिनी खां ॾाढो आहे उहो बेनियाज़ आहे पोइ उनजा फ़ैसिला कहिड़ा आहिनि असांखे ॿुधाइण जी का बि ज़रूरत कोन्हे का ख़ुदि सम्झी सघी थो त ख़ुदा केतिरो बेनियाज़ आहे उनखे कंहिंजी परवाह कान्हे का इन करे भाई पीअ वारो ॾस अथई दोस्तीअ वारो ॾस अथई त आले रसूल सां प्यार कर ऐं असहाबे रसूल जी इज़त कर छो त मदीने जे साईं ॻाल्हि मां वरी ॻाल्हि वेंदी खुलंदी मदीने जे साईं सोणे अलीअ ॾे निहारे फरमायो अदा अली जी मुंहिंजा आका पाण फरमायो त तुंहिंजे बारे में मुंहिंजे उम्मत जो हाल ईअं थींदो जीअं ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत जो हाल थियो हो या रसूल अल्लाह हो कीअं मुझे आका फरमायो जीअं न ईसा अलैहिस्सलाम खे हिकिड़ा त मञी नहीं कोन पिया ऐं हिकिड़ा वरी उहे हुया जेके उनखे अल्लाह जो पुटु करे पिया सॾीन पर अदा अली कामयाब उहे थिया जन सोणे ईसा खे अल्लाह जो पुटु बि न सम्झो ऐं न मञण वारनि में बि कोन हुया उहे कामयाब था जन ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो सचो नबी सम्झो मुंहिंजा सोना अली अदा तुंहिंजे बारे में बि मुंहिंजे उम्मत जा टे गिरोह थींदा हिकिड़ो उहो गिरोह हूंदो जेके तुंहिंजे नाले ॿुधण सां तबियत में अचे चिचिड़ाटियूं पवंदियूं अचे बेचैनी पैदा थींदी मुंहिंजा अदा अली ॿियो उहो गिरोह हूंदो जेको तोखे मां अल्लाह जे ज़ात सां अदा अहिड़नि लक़बनि सां सॾींदो जिन जी शरीयत इजाज़त कतन कान ॾींदी लेकिन हिकिड़ो गिरोह उहो बि हूंदो जेको ख़ैरुल उमूर औसतुहा जेको विच थरो हूंदो वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता मुंहिंजी उम्मत बि विच थरी आहे भलाई बि विच थरीअ में आहे जवानी बि विच थरी आहे हर शइ जो विच भलो हूंदो आहे महीने जी अॻी चंड जी लकीर हूंदी आहे पछाड़ी ऊंदहि हूंदी आहे पर जेको विच हूंदो आहे उहो चोॾींहं जो चंड हूंदो आहे मुंहिंजा महबूब सुहिणा मुंहिंजा महबूब सुहिणा मुंहिंजे उम्मत मां ख़ैरत
ते उहे हुंदा जेके विच थड़ा हुंदा तोखे अल्लाह जो पुट न सदीदा तोखे अल्लाह जो शेर सदीदा ऐं मां मुस्तफ़ा जो तोखे भा सदीदा तोखे मां मुस्तफ़ा सा उहा निस्बत सदीदा जेका मां मुस्तफ़ा तोखे ॾेई रहियो आहियां उहे ख़ैर ऐं बरकत ते हूंदा त मुंहिंजा मुस्लमान भा शेर खुदा जे बारे में बि मोहतात थी इश्क में दीवानो थी अकुल जे बुनियाद ते मोहतात थी अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जे मथां रहम फरमाईंदो अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण बि पंहिंजे अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण बि पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल और मंज़ूर फरमाईंदो नंढड़े चिठड़ी लिखी है तो मां मदीने अचा ॿुधायो साईं सां तारुफ त कोन्हे पर साईं